अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां हिकिड़े ॻोठ में मौजूदु आहियूं। ॻोठ जो नालो बि साईं खां पुछंदा त छा आहे, ऐं उन सां गॾोगॾु पर तव्हांखे मां आम ॻाल्हि इहा ॿुधायां त हिते यूसी कंथर कहर तालके गढ़िया सिंह जी उनजा वाइस चेयरमैन अब्दुल गफ़ार जेहो साहिब जन मूंसां गॾु मौजूदु आहिनि। साईं जे ॻोठ आहियूं ऐं इन मां हिकिड़ो इस्तीफ़ादो हासिलु कंदे असां साईं खां थोरो हाल अहिवाल वठूं त साईं हिन वक़्तु जेकी बलदियाती इलेक्शन त थी वई, तव्हां माशाल्लाह वाइस चेयरमैन बि मुंतख़ब थी वियो ऐं तव्हांजे ओथ सेरेमनी में बि आयासीं, तव्हांखे मुबारकूं बि ॾिनियूंसीं। पर हाणे जो ॿ अढाई साल मुंहिंजे ख़्याल में थी विया आहिनि, को साल ॾेढ त ॾिसूं था त का कारकर्दगी वग़ैरह त का नज़र ई कोन थी अचे। वाइस चेयरमैन जो त पोइ बाक़ी फ़ाइदो छा थियो तव्हांजो वाइस चेयरमैन थियण? सभ खां पहिरियां साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो असांखां मौक़ो पुछियो। उन खां पोइ जीअं ई इलेक्शन थी बलदियाती ज़रिया बरसाति थी वई 2022 जी, उन बरसाति खां पोइ वरी ज़रिया जेसिताईं हलप बि को साल ॿ देरि खयूंसीं। हलप खणे खां पोइ ज़रिया इख़्तियार जेके आहिनि साईं चेयरमैन साहिब वटि हुया, साईं अब्दुल वहीद केर साहिब चेयरमैन आहे, उन्हनि वटि जेके बि इख़्तियार उन्हनि वटि हुया। उन्हनि कुझु ॻोठनि में लाइटिन जा सफ़ाई सुथराईअ जा कम कराया आहिनि, कुझु ॻोठ रहिजी विया आहिनि जंहिंमें कम साईं जन यकीन ध्यानी कराई आहे त कम कराईंदासीं। अच्छा अब्दुल गफ़ार साहिब, मां नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त जेको साईं जन सां जेको चेयरमैन आहिनि उहे JUI जा चेयरमैन आहिनि ऐं मौलाना साहब आहिनि, मदरसे जा मोहतमम आहिनि। त उमेद इहा ई हुई त जेको चेयरमैन साहिबु आहे उहो वाइस चेयरमैन खे जीअं राइट हैंड हूंदो आहे, माना सॼो हथु पंहिंजो दोस्त बाज़ू माना हिकिड़ो मिसाल क़ाइमु कंदो। छो त आम असां वटि हिते टाउन हुजनि, म्यूनिसिपल हुजे, UC हुजे, चेयरमैन माना वाइस चेयरमैन खे लिफ्ट ई न आहिनि कराईंदा, सम्झ में ई न ईंदो आहे त को वाइस चेयरमैन बि आहे। त कॾहिं तव्हांखे गॾु तव्हां चांहि पीअंदे बि गॾु न आहे ॾिठो साईं। कुझु टाइम पहिरियां ईअं हो त चेयरमैन साहिब सां इख़्तिलाफ़ हुया। असांजो इहो हो त चेयरमैन साहिबु साईं जन JUI जी टिकट ते बीठा, असां GDA जी टिकट ते हुयासीं। असांखे इहो हो त साईं जन जेके बि कम ॾियनि था या रिलीफ ॾियनि था, सिर्फ़ु उहो JUI वारे माण्हुनि खे ॾियनि था। उन खां पोइ साईं सां कुझु टाइम पहिरियां इख़्तिलाफ़ रहिया। हाणे साईं जन यकीन ध्यानी कराई आहे त तव्हांखे गॾु खणी हलंदासीं, तव्हांजा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि में गॾिजी करे कमु कराईंदासीं। अच्छा त इहो अब्दुल गफ़ार साहिब, माना हिते हिन वक़्तु जेको ज़िले काउंसिल जो मेंबर आहे मियां ज़ुल्फ़कार पीरज़ादो साहिबु, ॿुधो था त उनजा बि चेयरमैन साहिब सां तालुकात बिगड़ी विया आहिनि। साईं तालुकात बिगड़ी त न चवंदासीं, पर इन ते त साईं जन जेके कम कराइनि पिया त उहे सिर्फ़ु JUI जा पहिरियां माना लिफ्ट न पीरज़ादो साहिब खे, न ज़िले काउंसिल जे मेंबर खे पिया कराइनि, न वाइस चेयरमैन खे माना अकेली लीड पिया कनि। साईं कुझु टाइम पहिरियां त ईअं पियो थिए, हाणे साईं जन जीअं मां अर्ज़ु कयो त यकीन ध्यानी कराई आहे त तव्हांखे गॾु खणी हलंदासीं। ज़िले कौंसिल जो जेको कमु आहे उहो हूअं बि असांजी उन्हनि जो तालुकात ज़िले सां आहे, असांजी UC सां न आहे। साईं जन ज़िले खे कंदा आहिनि अप्रोच। साईं जन मियां ज़ुल्फ़कार ख़ान पीरज़ादे साहिब खे साईं जन कमु ॾिना, ज़िले चेयरमैन साहिबु। उहो साईं जन ॻोठ वॾा केर में जमाली जतन जी किड़ी सॾिबी आहे उते, ऐं ॻोठ बुरड़ा में साईं जन उहो पेवर ब्लॉक जो जेको उन्हनि खे मिलियो उन्हनि सभिनि ॻोठनि में करायो। तव्हांजे ॻोठ खे का UC जे तरफ़ां या ज़िले जे तरफ़ां का ग्रांट का मदद कुझु को? साईं अञा ताईं मिलियो कोन्हे को, इंशाअल्लाह आहे, पर उमेद आहियूं अॻिते हली करे थींदो इंशाअल्लाह। हिन वक़्त ताईं माना कुझु न आहे? न मिलियो आहे, न मिलियो आहे हिन महिल। हिन ॻोठ जी आबादी केतिरी आहे? ॻोठ में जेको आहे इहे स्कूल जी सहूलियत या का ॿी का सहूलियत? साईं स्कूल जी सहूलियत हिते न आहे। स्कूल जे लाइ घणो टाइम पहिरियां अप्रोच कयोसीं, अव्हांखे बि अप्रोच कयो हुओसीं। हिते तालीम ॿारनि जी इलाही मुतासिर थी थिए। स्कूल कंहिं NGOs जो आबादी केतिरी आहे? साईं आबादी ईअं सम्झो त तक़रीबन 50 घर हूंदो, हा 50 घर जे। ऐं असांजे हिन ॻोठ में 100 खां 150 ॿार हूंदो पढ़ाईअ जे लाइ। और तालीम जे लाइ स्कूल NGOs जो आहे, ॻोठ शाह मोहम्मद जेहो, उते ॿार हितां गाॾी खणंदी आहे। उन में बि हिते हादसो थी वियो कुझु टाइम पहिरियां, अलीअ जी वांड जो को नंढड़ो हो गाॾीअ जे हेठां अची वियो,
त वालदेन जेके ख़ौफ़ में त ॿारनि खे मोकिलिनि घटि पिया त हादसा था थियनि हिन वजह सां। अच्छा हाणे जो चेयरमैन साहब कुझु को प्लेटूं या को लाइटियूं को मशीनियूं कुझु का डिस्ट्रीब्यूशन थी उन में कुझु न मिलियो छा आहे? साईं उहो लाइटियूं या उनमें त कोन, बाक़ी साईं जन लाइटियूं जेके इहे सोलर वारियूं मिलनि थियूं उहे साईं जन हणायूं आहिनि, उहे बि हिते असांजे हिन में न, उहे हाणे चवनि पिया त तव्हांजे ॻोठनि में कराईंदासीं। जी ठीकु आहे अब्दुल गफ़ार साहब, वॾी महिरबानी, तव्हांजे लाइ असां दुआ गो बि आहियूं ऐं तव्हां नौजवान आहियो ऐं सियासी मैदान में तव्हां पेर रखियो आहे त असां चाहियूं था पिया त तव्हां अॻिते वधो ऐं चेयरमैन साहब जेको आहे उन सां तव्हांजा तालुकात सुठा थियनि ऐं अॻिते जेको आहे वरी मार साहिबान आहिनि उन्हनि सां तव्हां कंटिन्यू रहंदव हाणे या उन्हनि सां बि इख़्तिलाफ़? न न बिल्कुलु उन्हनि सां कंटिन्यू साईं, उहे महिरबान आहिनि, वॾा आहिनि, मोहसिन आहिनि, उन्हनि सां आहियूं। अब्दुल गफ़ार साहब ॻाल्हि इहा आहे त मार जो इलाइक़ो आहे, इसाक देरो बि चवनि था ऐं पूरो पटो मारनि खे वोट कंदो आहे, पर हे त इलाही कोई सॼो ईअं खंडरात थो नज़र अचे। साईं मुख़्तलिफ़ वोट विरहायल आहिनि। घणे क़दुरु त महिर जा आहिनि साईं हिन टाइम में MPA साहब मर साहब आहे, MNA साहब MNA साहब मर साहब थींदो आहे हर टिनोर में, उहो थींदा आया आहिनि ऐं कम वाकई ठीकु आहे, पर हिमायती घणा हुनजा आहिनि? हा बिल्कुलु हुनजा आहिनि साईं, इन जे करे कुझु कम रहिजी विया आहिनि, साईं जन कराईंदा इंशाअल्लाह। जी ठीकु आहे साईं, मां शहरियार ख़ान मार, गौसबख्श ख़ान मार ऐं आरिफ़ ख़ान मार यानी कि मार साहिबान खे या रुकेश कंदुमि त मतिलबु त ॻाल्हि हितां साफ़ ज़ाहिर थिए थी त यार जेके तालके गढ़ीअ जा माण्हू मार खे माना हाणे जेके लिफ्ट घटि था कराइनि त उनजी वजह आहे, वजह इहा बि इहा नज़र अचे थी पई त ॻोठ रोड रस्ता इदारा सभु माना जेके आहिनि उहे जेके जेके मार साहिब जा हिमायती घणा आहिनि जिन इलाइक़नि में उते इलाही सारो जेका पुठिते पियल इलाइक़ा आहिनि। साईं ईअं न आहे, मर साहब इलाही सारा कम कराया आहिनि इलाहियुनि ॻोठनि में, हे ईअं सम्झो त इलाही अरसे खां वठी कम रहंदा पिया अचनि। हाणे साईं जन जो आहे, साईं शहरियार ख़ान साहिब जन जो आहे त इनशाअल्लाह उहे चवनि था त असां कराईंदासीं और साईं जन हूंदा राब्ते। महिरबानी, असां बि शहरियार ख़ान मार खे रिक्वेस्ट कंदासीं त साईं तव्हां के भला हेॾे महिरबानी करे ॿिया ज़ुल्फ़कार पीरज़ादो साहिब खे थोरो हथु वंडायो ऐं उनखे हे त ज़ुल्फ़कार पीरज़ादो साहिब जो तव्हांजो इलाइक़ो आहे माना त हिन इलाइक़े में इलाही सारी कमी आहे, बहरहाल तालीम जी हुजे, तरक़ियाती कमनि जी हुजे, स्कूलनि जी हुजे, रस्तनि जी हुजे, हर हवाले सां कमी आहे त हिते जेको आहे उन हवाले सां थोरो नज़र फेरायो ऐं हिननि जी जेको आहे उन हवाले सां ख़ासि करे मदद कयो। तव्हां त ही माण्हू तव्हांजा आहिनि ऐं त तव्हांजे निस्बत सां ई हिननि माण्हुनि जो अगरि तरक़ी हूंदी त हिन जो बेनिफिट बि तव्हांखे ई मिलंदो। महिरबानी तव्हांजी वॾी। तव्हांजी वॾी महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।